अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सुप्रीम कोर्ट एनए 75 डस्का ते ॿीहर चूंड कराइण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो कलदम करार ॾियण बाबति पीटीआई जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस जी ॿुधणी दौरान जस्टिस उमर अता बंदयाल हिमायत आहिनि त नंढी चूंड दौरान कुझु प्रिज़ाइडिंग ऑफिसर गायब थियण बाद सुबुह जो ज़ाहिर थिया, छा उहे नाश्तो करण विया हुआ। लॻे थो प्रिज़ाइडिंग ऑफिसर डब खां भॼी विया हूंदा। पीटीआई जे वकील दलील ॾिना आहिनि त हक़ीक़तुनि जी तस्दीक लाइ इंक्वायरी जी ज़रूरत हुई, जेका न कराई वई। हुकूमत तरफा इस्तीफ़ा जे मुतालबे ते इलेक्शन कमीशन जो रद्द अमल साम्हूं अची वियो। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि अहम इजलास। चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन जा मेंबर हुकूमत जे मुतालबे ते इस्तीफ़ा न ॾींदा। वज़ीर आज़म ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जे इल्ज़ामनि जो मुनासिब वक़्त ते जवाब ॾियण जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन डस्का जे फ़ैसिले अचण बाद ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। इजलास में इतफ़ाक़। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर विचार। इजलास में नासिर हुसैन शाह, सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया शरीक। गुज़िरियल हुकूमतुनि बासरनि खे प्लॉटनि सां नवाज़ियो। सोशल मीडिया पाकिस्तान में इनक़लाब आणे छॾियो आहे। दुनिया जे वॾनि मुल्कनि में घर ठाहिण लाइ कर्ज़नि जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार शहबाज़ गिल जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, छा ग़रीबनि खे शहरनि में रहण जो हक़ नाहे। हाणे सरकारी ज़मीन वॾनि बाग़ुनि बदिरां आम ग़रीब माण्हुनि खे मिलंदी। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर नए सरबराह तौर ज़िम्मेवारी संभाले वरितियूं। रिटायर्ड थींदड़ मुजाहिद खान कमांड नए एयर चीफ हवाले कई। हवाई फ़ौज जे नए एयर चीफ मार्शल खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। मुजाहिद अनवर खान जो नए एयर चीफ लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। ज़हीर अहमद बाबर जी सलाहियतुनि ते एतमाद आहे। हर शोबे में सहकार ते स्टाफ जो थोराइतो आहियां। हवाई फ़ौज में ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते फ़ख्र आहे। हवाई फ़ौज जे हर सिपाही खे ख़िराज तहसीन पेश कयां थो। हर क़ीमत ते दुश्मन जा इरादा नाकाम बणाईंदासीं। वॾी कामयाबी जो पहिरियों कदम आहे। कोरोना वायरस बावजूद दिफ़ाई मशक़ूं जारी रखियूं। मुजाहिद अनवर खान जो इस्लामाबाद में हवाई फ़ौज जी कमांड जी तब्दीली वारी तक़रीब खे ख़िताब। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 40 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 13,757 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,449 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 6,19,259 थी वियो। पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास 4 अप्रैल ते तलब करे वरितो। असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण या न ॾियण बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पार्टी इजलास। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी जे मौक़े ते 4 अप्रैल ते जलसो रावलपिंडी में करण जो फ़ैसिलो। जलसे जे हंध जो ऐलान बाद में कयो वेंदो। टरी मीरवा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में रोलू कुतनि चईं ॿारनि समेत 9 ॼणनि खे ॾाढे विधो। ज़ख़्मियुनि खे वैक्सीन करण बाद घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। केटी बंदर वेझो गुरनूर शाह में जवाबदार हनीफ शाह पंहिंजे मामे हसन शाह खे कुहाड़ियुनि जा वार करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया। शहंशाह जज़्बात नाले वारे अदाकार मोहम्मद अली जे विछोड़े के 15 साल विहामी विया। हू विछड़ियो त आहे पर मदान जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे।